सिंधु दरिया ते 6 नवां केनाल अॾण ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जी ज़मीननि ते वालार ख़िलाफ़ वकीलनि जो बबरलोए बाईपास ते एहतजाजी धरणो ॿिए ॾींहुं बि जारी आहे। वकील अॻवान आमिर नवाज़ विड़ाइच जी अॻवानी में हज़ारे वकीलनि तोड़े सिविल सोसाइटी जे माण्हू एहतजाजी धरणे में शिरकत कई आहे। बबरलोए बाईपास ते शामियाना हणी हज़ारे माण्हू क़ौमी शाहरा खे बंदि करे छॾियो आहे, जंहिंजे करे ॿिए ॾींहुं बि सिंध ऐं पंजाब जो ज़मीनी राब्तो कटियल रहियो आहे। ॿिए ॾींहुं बि सभई गाॾियूं ॿिन्ही पासनि खां बीठल आहिनि, जंहिं सबबु ईंदड़ वेंदड़नि खे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इन मौक़े ते एहतजाजी धरणे में एकता तौर पे पेशीन बे अॻवान ज़ुल्फ़कार जूनियर समेत ॿिया केतिरा ई अॻवान धरणे में शिरकत कई ऐं धरणे वारे हंधि पहुता ऐं वकील बिरादरी सां एकता जो इज़हार कयो। इन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे पंहिंजे अज़म खे वरजायो त जेसि ताईं 6 नवां केनाल अॾण वारो नोटिफिकेशन वापसि नथो वरितो वञे, इन वक़्त ताईं इहो एहतजाजी धरणो जारी रहंदो। असां पंहिंजे सिंधु ते कंहिं बि क़िस्म जो धाड़ो बर्दाश्त न कंदासीं। अॻवाननि चयो त सिंध असांजी माउ आहे ऐं सिंधु असांजो जियापो आहे। असां सिंध ऐं सिंधु ते कंहिं बि क़िस्म जो वाड़ बर्दाश्त न कंदासीं। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त बबरलोए बाईपास ते वकीलनि जो एहतजाजी धरणो अॼु ॿिए ॾींहुं बि जारी आहे, जंहिं सबबु ॿिए ॾींहुं बि ॿिन्ही पासनि खां सिंध पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल आहे ऐं गाॾियुनि जूं टिगियूं कतारूं लॻियूं आहिनि। नए खुदा की इजाजत नहीं है।